अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सिंध स्पेशल रिपोर्टर ज़ोया मल्ला जी रिपोर्ट मुताबिक़ आऊं दरगाह मोहम्मद शाह जीलानी ॻोठ देसो सां तालुक़ रखंदड़ साहिबज़ादा पीर सैयद ताहिर अली शाह जीलानी साफ़ी अदा सफ़दर अली चांडियो साफ़ी अदा बशीर अहमद कांदड़ो ऐं ॿियनि जी वॾी थोराइती आहियां जो उहे मूं मिसकिन जे घर कुर्ब जा कदम भरे आया ऐं मुंहिंजी अयादत कई। ऐं स्पेशली दरगाह मोहम्मद शाह जीलानी ॻोठ देसो सां तालुक़ रखंदड़ साहिबज़ादा पीर सैयद ताहिर अली शाह जन जी तमामु घणी थोराइती आहियां जो मुंहिंजी सिहत याबीअ जे लाइ दुआऊं घुरियूं। अलाह साईं सभिनी आयल मौजूद माण्हुनि खे हमेशह ख़ुशि रखे। उन मौक़े ते ज़ोया मल्लाह जे वालिद साहब मुमताज़ अली मल्लाह साईं जन जो आजियान कयो ऐं साईं जन खे अजरक पिणु पारायो।